घोटकी जे म्यूनिसिपल मुलाज़िमनि पारां गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में शहीदनि जी मज़ार आॾो एहतजाज कयो वियो। उन्हनि जो चवणु आहे त घोटकी जे 300 खां वधीक मुलाज़िमनि जूं मुसलसल पघारूं बंदि आहिनि, जंहिं करे मुलाज़िम मुआशी बदहाली जो शिकार बणिजी विया आहिनि। नोटिस वठी मसइलो हल करायो वञे। ये ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी जे म्यूनिसिपल मुलाज़िमनि पारां गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में शहीदनि जी मज़ार आॾो एहतजाज कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि वधीक? घोटकीअ जे म्यूनिसिपल मुलाज़िमनि जो गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में शहीदनि जे मज़ार पारां एहतजाज कयो आहे। एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ मुख़्तियार ट्रगड़, किफ़ायत घोटो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 16 महीननि खां असां जूं पघारूं बंदि कयूं वयूं आहिनि, जॾहिं त 368 मुलाज़िम आहिनि जिन खे हिन वक़्त ताईं पघारूं न ॾिनियूं वयूं आहिनि। पघारूं न मिलण सबबि असांजे घरनि जा चुल्हा विसामियल आहिनि ऐं फाका कशीअ ते मजबूर बणियल आहियूं। जॾहिं त हुननि जो वधीक चवणो त पीपीए जे सूबाई वज़ीर इकराम दारेजो ऐं सरदार मोहम्मद बख्श खान महर जे घरनि ना पाक किताब बि खणी वियासीं, पर हुननि खे बि असांजे बचड़नि ते रहम न आयो, न ई हुननि असां जूं पघारूं जारी कराए सघियूं। आसरा त सभिनी ॾिना, पर हिन वक़्त ताईं असांजो मसइलो कंहिं बि हल न कयो आहे। मुज़ाहिरीन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, एमपीए फरियाल टालपुर, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त असां 368 मुलाज़िमनि जूं 16 महीननि जूं पघारूं जारी करे असां में पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। जी ठीक है, वॾी महिरबानी नूर मोहम्मद सूमरो अपडेट करण जे लाइ। घोटकी जे म्यूनिसिपल मुलाज़िमनि पारां गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में शहीदनि जी मज़ार आॾो एहतजाज कयो वियो आहे।